दोस्तों अजकल तमाम सिंध में घणो व्याज जो सिस्टम हले पियो। व्याज एतरो जो जेकॾहिं को कंहिंखे 1000 ॾे थो त 1000 ते हफ़्ते लाइ माना 200 रुपया हफ़्ते में व्याज ते ॾियनि था त 1000 ते माना 200 रुपया हफ़्तो किथे किथे वरी माना लख ते माना जेकॾहिं अॻु में हिंदू लख ते 5000 वठंदा ही लख ते महीने में 10000 वठनि था। 1 लख ते माना व्याज महीने में 10000 अहिड़े लेवल सां व्याजनि जा ठठ लॻी विया। व्याजनि एतिरो त परेशान कयो आहे माण्हुनि खे जो माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ऐं ख़ासि करे जेके माना ज़िमीदार आहिनि उहे बि व्याज वठनि था। बहरहाल को ज़िमीदार व्याज खां बचण लाइ वरी माना पेट्रोल पंपनि जो रुख कनि था। पेट्रोल पंप जे मालिकनि सां ॻाल्हाए ऐं उत तेल जो आल ॾेई त असांखे फसल लाइ तेल खपे। उहो 5 ड्रम जेकॾहिं हुननि खां वठनि था 5 ड्रमनि जो लख खां मथे क़ीमत थी थो वञे त जीअं असां तेल जे बहाने सां वञी ऐं माना इहो पैसा हासिलु कयूं। पोइ उन्हनि खां पेट्रोल मालिकनि खां पर्ची वठी वञी ऐं जॾहिं पेट्रोल पंप ते पहुचनि था त उन्हनि खे मैनेजरनि खे चवनि था त असां तेल न खणंदासीं, असांखे कैश पैसा ॾिना वञनि। पोइ मैनेजर उन्हनि माना पैसनि मां जेको उनजो पेट्रोल जा ई पैसा आहिनि जेके सॼो ॾींहुं उन्हनि जो माना हलियो आहे ख़रीदो फ़रोख़्त, उन्हनि पैसनि मां ई उन्हनि खे खणी ऐं माना पैसा ॾियनि था। जंहिंमें कटौती हू माना 1 ड्रम ते 2500 खां 3000 कटौती कनि था। ऐं उहो जीअं थुक बि खदरे जी गुई बि खदरे जी साॻियो माना हुनजो पेट्रोल पंप वारे जे मालिक जो पैसा खणी उन्हनि खे ॾियनि था ऐं उन मां कटौती बि कनि था। ऐं पोइ उहो जीअं माना 5 ड्रमनि जो पोइ वरी हू माना जेको लीटर लिखी छॾींदा त हुननि खे चई छॾींदा त ही 5 ड्रम रखत ते विया आहिनि। हालांकि उहो रखत ते न विया, उहो साॻा कैश वारा जेको हुननि जो अॻु में जेको माना लीटर जेके विया ख़रीदो फ़रोख़्त थिया उन्हनि मां ई उहे माना कटे पैसा ऐं ॼाणाए छॾींदा त 5 ड्रम जो जेके विया उहे रखत ते विया। उहो रखत ते ॼाणाए छॾींदा। उन्हनि जी जेको माना जेको सेल आहे, जेको सेल थियो उहो सेल बि जीअं घटि ॼाणाईंदा, छो त 5 ड्रमनि जो जेको होॾे रोक ते माना रोक पैसा ॾिना विया त उहो बि हुननि जे ख़रीदो फ़रोख़्त में ॼाणाए ऐं उन्हीअ मां पैसा उहो हासिलु कंदा। ऐं ही माना पेट्रोल पंप वारनि जे ॼण चयो त उहा जेको सेल हूअं वधे आहे। जेकॾहिं 5 ड्रम बि हू माना तेल वठनि हा त इहा बि माना हुननि जी सेल वधे आहे। बहरहाल हू सेल अञा बि घटि ॾेखारींदा, छो त 5 ड्रमनि जा पैसा हुननि कैश ॾिना, कैश ॾेई हुन खां ऐं 5 ड्रमनि जा 5 खां 15000 हुन मैनेजर पंहिंजे लाइ बचाया। त अहिड़े लेवल सां माना हुननि जो बि वॾेरनि जो बि ॼण चयो त माना पैसो कैश अची वियो, व्याज खां बची विया। ऐं माना हुन बि ॼण चयो त हुनजी ॼण सेल थी 5 ड्रमनि जो सेल वधीक थी माना पेट्रोल पंप वारे जो। बहरहाल पेट्रोल पंप वारे खे इहा त ख़बर न हुई त 5 ड्रम जेके मूं वॾेरे खे ॾिना उन्हनि उहो तेल हुन न खयो, हुन वञी मैनेजर खां वरी रोक पैसा खया। इहा उनखे बि ख़बर न पई। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।